इन्हनि क्लासिकल रागनि खे हुननि तसवुरु कयो। हुन हिकिड़ो नालो आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान ॿुधाई आहे इहा ॻाल्हि त असांजे वॾनि असांजे बुज़ुर्गनि ऐं घराणनि वारनि जॾहिं तसवुरु कयो शाम 84 ग्वालियर किरियाना उन्हनि सभिनी सोचियो त कंहिं अहिड़े मुल्क में हलूं जिते असांजो रोज़गार थिए। पोइ हुननि मुल्क आसाम बंगाल हुननि में हुननि कंहिं में बि मौसीक़ियत हुननि खे नज़र कान पई अचे। कलकत्ता कलकट्टो हिननि चयो त इते हीअ बाबा असांजो रोज़गार न थींदो। हिननि जे मुल्कनि जे नालनि में ई मौसीक़ी कान्हे। सिंध जॾहिं हुननि ॿुधो त ग्वालियर वारनि जेके पहिरियों दफ़ो अटल ऐं चंचल सिंध में आया आहिनि त उन्हनि माड़ेचा घिराणो नेवर एट ऑल असांखे कंहिंजी बि राजस्थानी मौसीक़ी असांजी पंहिंजी इंडिजीनियस मौसीक़ी आहे। त उस्ताद मंज़ूर अली ख़ान चयो त जॾहिं लफ़्ज़ सिंध साम्हूं आयो त असांजे वॾनि बुज़ुर्गनि असांखे सिंध ख़ान प्यारे ख़ान ॿुधायो त बाबा हीअ त लफ़्ज़ी मौसीक़ी ई तरे पई। हिन में मौसीक़ी लबालब भरी पई आहे। सीन सां सा आहे, नून सां सा नी धा धा नी सा त हीअ त सिंध आहे। इते हलो इते असांजो रोज़गार थींदो। असां फ़ख़्रिया चवां थो त असांजी सिंध जी जेके मौसीक़ी जी रवायत आहे उहो ख़ालिसतन असांजे पंहिंजे सिंध जी आहे। असां कंहिंखां बि न असां ॿोली उधारी वरिती आहे, न डायलेक्ट उधारो वरितो आहे, न पाणी उधारो वरितो आहे, न ज़मीन उधारी वरिती आहे, न कल्चर उधारो वरितो आहे, न तहज़ीब उधारी वरिती आहे, न आसार क़दीमा उधारी वरिती आहे ऐं न मौसीक़ी उधारी वरिती आहे। इहो नसीर चई सघे थो। पर दुनिया में गॾु रहूं था, ज़ाहिर दुनिया जा असर असां ते पवनि था। अॼु बि असां ॻाल्हायूं था त रुॻो असां ॿियनि खां असर वरिता न आहिनि, असां ॾिना बि आहिनि। मिसाल तौरु हिन वक़्तु बि ईरान में जेको पॉपुलर राग हले थो जंहिंजे करे ख़ानम गोगोश खे असीं अॼु बि यादि कयूं था, उनखे लोलिया चवनि था। लोलिया ऐं उहा ई आहे जंहिं बाबति ख़्यालु आहे त इहो लोड़ाऊ आहे जेको उन तरफ़ वियो आहे। या मिसाल तौरु ईरान में अॼु बि हिकिड़ो ईरान इराक़ ऐं शाम में हिकिड़ो मशहूरु राग आहे जंहिंखे ज़ंगला चयो वञे थो। ज़ंगला उहो बुनियादी तौर ते सिंध जो झंगलो राग आहे जेको तमामु घटि ॻाइजे थो ऐं हिन में तमामु घणी शयूं आहिनि। रुॻो जेके अरबी किताब आहिनि मिसाल तौरु 1751 में अॼु ज़िक्र पियो थियो हुते 1751-52 में अहमद शाह अब्दालीअ ते हमिलो कयो आहे। ऐं तव्हां कोयारीअ जो ज़िक्र कयो त कोयारीअ जो हिकिड़ो त तसवुरु इहो आहे त कोह सां यारी जबल सां यारी। ॿियो तसवुरु इहो आहे त कोहयार ख़ुदि जेको आहे जंहिंखे हाणे खुज़दार चऊं था उनजो नालो आहे कोहयार। उहो सिंध जो हिसो हुयो उन वक़्त में। ऐं इहे जेके जाबलू माण्हू हुया जेके इन राग खे ॻाईंदड़ हुया त इहा रागणी उन जबलनि मां जे माण्हुनि जी फोक राग हुयो जितां ठहियो। जी साईं जी। असल में साईं ॻाल्हि इहा आहे त आऊं जेको मुंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे, सवाल हीअ थो पैदा थिए त सिंध ॿिए हंधा न खयूं या ॿियनि सिंध खे न खयूं, इहा ॻाल्हि न आहे। मौसीक़ी धरतीअ जी आहे। धरतीअ खे असीं विरहायूं नथा, छो जो धरतीअ खे विरहाइण सां असीं महदूद थी वेंदासीं। हमेशह सोच वरी रखिजे। जेतिरे साईं जेको फरमायो कोयारी, हाणे कोयारी असुल में ठाठ आहिनि साईं। हाणे 10 ठाठ आहिनि। पहिरीं असुल में 2 ठाठ आहिनि, हिकिड़ो भैरवी ठाठ, ॿियो कल्याण ठाठ। हिकिड़ो तीवर सुरनि जा जो ठाठ आहे, हिकिड़ो जेको सो कुमल सुरनि जो आहे। तीवर में जेके हाणे में वरी 5 ठाठ कया विया, कुल 10 ठाठ। मसइलो ई थो पए त हाणे जे कोयारी साईं ॻाल्हि कई अदा त कोयारी ख़ुदि बिलावल ठाठ मां ई निकितल राग आहे, रागणी आहे। अच्छा, पर खमाज मूं जेका तहक़ीक़ कई आहे त आउं सम्झां थो त कोयारी वेझो खमाज खे आहे, खमाज ठाठ। हाणे ॾिसो न, हीअ सभु रिसर्च आहे। मसइलो ई थो पैदा थिए त जेको बि जीअं साईं फरमायो त सारे गामा पाधानी सा, हाणे ई सारे गामा कोन्हे को, हिकिड़ो बेस आहे। इन बेस मां सभु राग निकिरनि था। को बि राग जेको आहे इन बेस खां ॿाहिरि न आहे। जेकॾहिं बेस खां बि राग ॿाहिरि कंदा त राग ई न आहे। छाजे करे हिकिड़ी क़िस्म जी कंपोज़िशन आहे। इहा हिकिड़ी वर्ड जी कंपोज़िशन आहे। बाक़ी असीं सभु लतीफ़ सरकार मूं इहो हींअर कराची में प्रोग्राम हो, उते जेको सो अदीब फ़हमीदा जिन कयो उते मूं ॻाल्हायो। मूं इहो चयो त लतीफ़ साईं असांखे बिल्कुलु सुर न आहिनि, पर सभई सुर इन ई क्लासिकी मौसीक़ी में आहिनि, इन खां ॿाहिरि न आहिनि। जी साईं। सावण सां गॾु आहे ऐं उन सावण तव्हांजो जेको तालुक़ु आहे उहो जेकॾहिं 3 पीढ़ियूं या 4 पीढ़ियूं गॾिजनि त राजस्थान ॾांहुं वञी निकिरो था न तव्हां। ऐं जेके राजस्थान में असां वटि राग आहिनि, मिसाल तौरु जॾहिं सिंध में काफ़ीअ जो राग हलियो पिए जंहिंखे हाणे काफ़ी राग पिया चवंदा, इहा बुनियादी तौरु इलाइक़नि खे पंहिंजे रंग इलाइक़ो थींदो आहे। तॾहिं गुजरात ऐं राजस्थान में जिक्री हली पिए। जिक्री जंहिंखे
जंहिंखे ज़िक्री चइजे थो ऐं ज़िक्रीअ मां फिरी पोइ राग हुसैनी डेवलप थिए थो, छाकाणि त 1540-1560 में जेके बुरहानपुर जा सिंधी ओलिया वञी उते वसिया, त उते जेको ज़िक्र थींदो हो उहो बिलावल राग में थींदो हुयो, जंहिंखे हुसैनी राग में थींदो हुयो ऐं बिलावली राग में थींदो हुयो ऐं पोइ ॿियो। त हीअ गुजरात, असां जेकॾहिं राजस्थान ऐं गुजरात जी रिवायत, राजस्थान ऐं ख़ासि तौर थर जे राग जे रिवायत बाबति कुझु ॿुधूं जेको तव्हां पंहिंजे वॾनि खां ॿुधो हुजे उन हवाले। जी जी नसीर साहब, पंहिंजो नाज़ साहब नसीर साहब ऐं साईं मोहतरम में मौज़ूद जनानी ॻाल्हाइण जो मौक़ो घटि मिलंदो आहे, पर असांखे ॻाल्हाइण कोन ईंदो आहे। म्यूज़िक त ॻाल्हाए सघंदा आहियूं, जेतिरी ॼाण हूंदी आहे बुज़ुर्गनि खां वरितीसीं। त असल में नंढा हूंदासीं त पाण में वॾा कचरियूं कंदा, त जेका ॿोली असांजी उन ॿोली में बि जेका आहे दड़को ॾींदा त म्यूज़िक जो ॾींदा, या को फ़ैसिलो थींदो त बि म्यूज़िक जी ॻाल्हि सां थींदो, कंहिं वॾेर शाही वटि या किथे बि, या कंहिं ॻाल्हि ॿुधाए छॾी त यार फलाणे वटि बसि मूंखे अलाए कहिड़ी मुरली ॿुधाई हो निकिरी वियो, या इहा म्यूज़िक जी ॿोली ईअं थींदे थींदे असांखे जेको बुज़ुर्गनि ॾिनो, या उन में साईं जन बि ॻाल्हि कई त 10 ठाठ, बिल्कुलु 10 ठाठ आहिनि। उन 10 ठाठनि जे हवाले सां शहनशाह लतीफ़ जा जेके राग आहिनि, या उन्हनि बुज़ुर्गनि असांखे उथक में जेको सेखारियो, त इहो ई सेखारियो त पहिरीं जॾहिं बाजे ते वेंदा हुआसीं त बाजे वठण खां, बाजे में हथु विझण सां त हू क्लासिकल का शइ शुरू कराईंदा हूंदा, त पोइ उन में को हूंदो ज़िक्र अलाह जो हूंदो। जीअं हिकिड़ी अस्थाई मूंखे यादि आहे, नंढे हूंदे मुंहिंजे मामे यादि कराई, उस्ताद रमज़ान अली ख़ान। थी वञे राग भेरो के जल शान, के जल शान, इहे शयूं पोइ ॿुधाईंदा, या उन्हनि में असांखे जेके सुर सम्झाईंदा। पोइ उन खां पोइ जॾहिं असांखे रस्तो ॾिनो त कंहिं बुज़ुर्ग जी शाइरी जो ॾिनो, कंहिं शाह लतीफ़ जे हवाले सां ॾिनो, सचल साईं जे हवाले सां ॾिनो। त हीअ असांजा म्यूज़िक, असांजो सिंधी म्यूज़िक जेको आहे, शाह लतीफ़ जो रसालो, जेॾीमहिल हुनजा साईं जा राग जेके आहिनि, स्पेशली जेके कुंवारी राज थी वई, ऐं ईअं ई शाह लतीफ़ जा इलाही सारा सुर आहिनि जेके मंज़र आम ते न अची सघिया, या उन्हनि खे उहा तरतीब न ॾेई सघिया, या ईअं हूंदो त जेको असांखे ॻाल्हि सम्झ में आई त असां सम्झोसीं त शहनशाह लतीफ़ जा जेके सुर पढ़ियासीं, उन्हनि जा सुर पढ़ी करे असीं जेकॾहिं संगीत खोलींदासीं त उहे राग असांखे संगीत मां मिलंदा। शाह जो रिसालो खोले असां ॾिसूं था त शाह जो रिसालो केतिरो क़दीमी आहे, साईं संगीत खे खोलियूं था त उहे शयूं असांखे ही ॿिए नाले सां, उहो ॿिए नाले सां। साईं इहो हिकिड़ो वॾो ज़िक्र आहे, जंहिं ते हिकिड़ो वॾी कंट्रोवर्सी आहे मौसीक़ीअ जे दुनिया में, त भिटाईअ जा जेकी सुर आहिनि, या उहे हिंदुस्तानी जेके शुद्ध राग सॾिजनि था उन्हनि में अचनि था, पर हिकिड़ा अॼु ताईं दस्तावेज़ अहिड़ा मौजूदु आहिनि जेके हिंदुस्तानी शुद्ध राग जेके आहिनि उहे ख़ुदि हितां जा ट्रेवल थी वियल आहिनि। मिसाल तौरु असां जीअं अगरि हुसैनीअ जो ज़िक्र कयोसीं, मिसाल तौरु असां लोड़ाऊअ जो ज़िक्र पियो कयोसीं, हुसैनी हिन वक़्तु, या झंगलो आहे, झंगलो हिन वक़्तु बि असां वटि सभ खां वधीक ॻाइजे थो पियो किथे, पीर साहब पागारे जी जमायत जॾहिं ज़िक्र करे थी, ज़िक्र ते अचे थी, तॾहिं उहो झंगले में ॻाइजे थो। भिटाईअ खे तव्हां झंगले में अलॻि ॿुधी सघो था पिया। पर इन कंट्रोवर्सीअ खे जेकॾहिं पासीरो रखियूं त जेके सिंध जूं पंहिंजूं गुम थियल रागणियूं आहिनि, रिवायतूं आहिनि, मिसाल तौरु असां वटि हिकिड़ी रिवायत जेको भिटाईअ खे ॻाइण जो, जीअं असां चऊं पिया, उहो जेको पीर साहिब जी जमायत में भिटाई ॻाइण जो तरीक़ो आहे, उहो बिल्कुलु ॿियो आहे न, जेको त जिन माण्हुनि उते वञी ॾिठो हूंदो उन्हनि ख़बर हूंदी, जे न हूंदी। त इन क़िस्म जूं खोड़ रिवायतूं असां वटि गुम आहिनि। मिसाल तौरु माज़ूरीअ जी शिकिल असां वटि, मोहम्मद जुमन न अचे हा त असांखे ख़बर ई न पवे हा त माज़ूरीअ जी शिकिल कहिड़ी आहे। ईअं असांजूं कुझु शयूं गुम थियल बि त आहिनि न, उन्हनि ते बि का ॻाल्हि थियणु घुरिजे। असल में साईं ऐं वरी नई ॻाल्हि थी वेंदुसि, छो हिकिड़ो हिन में हिकिड़ी माण्हुनि खे सिखिया मिले थी, ख़बर पए थी। मसइलो ई थो पैदा थिए त हिकिड़ियूं उस्ताद, आलिम, नायक, हिकिड़ा हूंदा आहिनि गायक, हिकिड़ा हूंदा आहिनि नायक। नायक जी माना जेके पाण उहे शयूं ठाहिनि, हिकिड़नि क़िस्मतुनि सां ख़ितनि में उहे विरहाइजी विया।
हाणे जो विराइजी विया त असांखे जे आशिक़ अली ख़ान मिलियो त किथे केरु मिलियो त पंजाब में सलामत अली ख़ान, हाणे उहो जो विराइजी विया त हुननि हिकिड़ी जिदत आहे। ॾिसो न, हर शइ खे टाइम सां गॾु हुन में जिदत थिए थी। ॿिनि रागनि खे खणी जेकॾहिं का नई सूरत आई त हुनखे असीं मिशर राग करे छॾे सघूं था, ऐं हिकिड़ी नई शिकिल थी वई त उहो हिकिड़ो नओं सुर थी वियो। त असुल में जेको बुनियादु आहे सो उन ठाठ जो ई आहे। बाक़ी लतीफ़ साईं जेका असांखे शाइरी जेका हींअर आहे, जो तव्हां माज़ूरी चई, मांझ बि आहे हिकिड़ो जेको पुराणो पंहिंजो मांझ आहे, जेको तव्हां ज़िक्र हाणे इहो मसइलो इहो आहे त असां वटि मांझ मुंहिंजे दड़े खां अॻु जो मौजूदु रहे थो। हिंदुस्तान उनखे पंहिंजो कब्ज़ो करे हिंदी क्लासिकल जेको आहे चए थी मांड आहे, इहो जेको बुनियादी तौर ते मांझ आहे। मूं इहा ई ॻाल्हि, हाणे छा आहे त उहे इलाही शयूं असांजे हितां सिंध मां उथियूं आहिनि जेके हिंदुस्तान बि उनखे क़बूलु कयो आहे। काफ़ी शयूं जेके आहिनि असांखे हुतां मिलियूं आहिनि। इन में को ही इल्मु आहे, इल्म में को बि कोन्हे भई हिन हिकिड़ो पाकिस्तानी माण्हू जेकॾहिं ऑक्सफोर्ड में पढ़ंदो अचे त इहो मतिलबु न आहे त हक़ न आहे। अच्छा, ऐं ज़िक्र करणु पियो चाहियां त जेकी शयूं असांजूं आहिनि या ॿियनि जूं रिवायतूं आहिनि, उन्हनि रिवायतुनि खे जेकॾहिं ॻणिजे, मिसाल जीअं तव्हां मांझ जो ज़िक्र कयो, जीअं तव्हां तिलिंग जो ज़िक्र कयो, लोड़ाऊअ जो ज़िक्र कयो, हुसैनी घातू ख़ुदि जंहिंजी शिकिल अञा ताईं तमामु घटि माण्हू ॿुधाए सघनि था पिया। बिल्कुलु। हाणे इहो ई मूं अर्ज़ु कयो पिए त किन जायुनि ते असां कुझु बाज़ी खणी विया आहियूं, किन जायुनि ते असीं बाज़ी खणी विया आहियूं। इहो इन करे जो असां वटि ख़ुशकिस्मती सां जेके वॾा गायक हिते पहुची विया ऐं सिंध में घणो वक़्तु रहिया। ख़ान साहिबु आशिक़ अली ख़ान असांजे मटियारी में रहियो आहे, साईं पीर मोहम्मद ज़मान शाह जो उस्तादु हो जेको रहंदो ई थियो। त हाणे ईअं त पोइ उन में छा थियो, उन में जॾहिं हितां असांजा इहे ई असांजा जेके हिते असांजा रहंदड़ जेके हा भले पंजाब जा हुजनि किथे, जॾहिं उहे पंजाब ते विया त हुननि ईअं कोन त चयो त हीउ पंजाबी असांजो गवियो आहे। हुननि इहो त चयो त सिंध का आ गया आहे गुलूकार। मक़सदु इहो आहे त इलाइक़े जो इहा वॾी ॻाल्हि आहे। त हुननि जेको ईअं कोन चयो त हीउ जेको भई, हालांकि उस्ताद मंज़ूर अली ख़ान पर हुन पाण खे सिंधी रिम करे छॾियो, आशिक़ अली ख़ान या इहे जेके उमैद अली ख़ान, इहे वॾा नाला आहिनि जिन सां जिन पंहिंजी ख़िदमत कई ऐं हिते वेही जेको सो इन्हनि राग ठाहिया आहिनि ऐं अॼु बि राग ठहनि था, राग बंदि कोन थिया आहिनि। तव्हां ॾिसो कॾहिं काड़ी धुन अची वेंदी आहे नसीर साईं जेका अजीब क़िस्म जी उहा नई लॻंदी आहे, महसूसु थींदो आहे वाह, पर छा उहो ठाहियूं वेंदियूं आहिनि। त इन करे असीं ख़ुशनसीब आहियूं त असांजे सिंध खे वधीक जेको सो इन जी मिली आहे। हींअर साईं पीर बहाउद्दीन साहिबु ज़िक्र पियो कयो न, मिसाल तौरु आशिक़ अली ख़ान जो, हुनजो सभ खां वॾो जेको असां वटि कंट्रीब्यूशन हिन वक़्त ताईं रिकॉर्ड ते आहे उहो आहे राग सिंधड़ो जे हवाले सां। जी बिल्कुलु। ऐं राग सिंधड़े जे हवाले सां बि जेकॾहिं मिसाल मां अॼु पे नोट किथे कयूं त रुॻो इन जूं जेके इब्तिदाई शिकिलियूं आहिनि या मुख़्तलिफ़ शिकिलियुनि सां ॻाइजे थो पियो, उन्हनि सभिनी में किथे न किथे जुज़ सिंध जो उनजे नाले में ई लॻे थो पियो। इहो तव्हांखे नेपाल, श्रीलंका, बर्मा इन्हनि इलाइक़नि में जेके राग ॻाइजनि था पिया, मिसाल सिंधवी ॻाइजे थो बर्मा में, जंहिंखे सिंधड़ो ई आहे, बिल्कुलु उहो ई आहे जेको सिंधड़ो ॻाइजे थो पियो। सिंधो ॻाइजे थो, सिंधोरा ॻाइजे थो, असां वटि सिंधड़ो ॻाइजे थो पियो। ईअं ई असां वटि राग जूं जेके वॾियूं जेकॾहिं असां चऊं त वॾा मर्कज़ कहिड़ा रहिया आहिनि जेके हिन राग खे हिते वधाईंदा रहिया आहिनि असां वटि। नाज़ आऊं पहिरीं ॻाल्हि त क्लियर कयां, साईं जो जुमिलो तमामु मुंहिंजे दिलि वटां हुयो। हिकिड़ो बहस बि आहे न, असीं के हर्फ़ आख़िर न आहियूं, सिंध जी मौसीक़ी जी रवायतुनि ते असीं ॻाल्हायूं पिया। साईं चयो त असीं ख़ुशनसीब आहियूं, त मुंहिंजे दिलि जो आवाज़ु आहे त असीं ख़ुशनसीब आहियूं त असांजी मौसीक़ी बि पंहिंजी आहे। ही जेका तव्हीं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे रागनि जी सिंध जे रागड़ियुनि सां मुमासिलियत वारी जेका तज़किरो तव्हीं बार बार कयो पिया, इहो महज़ हुस्न इत्तफ़ाक़ आहे त सिंध जूं जेके इंडिजीनियस रागड़ियूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि जो तासुर दुनिया जे ॿियनि रागनि ऐं रागड़ियुनि सां मिले थो त इहा असांजी ख़ुशनसीबी आहे त असांजे रागनि जी शिकिलियूं या आवाज़ या सुर या उन्हनि जा तीवर कोमल सुर हुननि सां जेकॾहिं मिलनि था। ऐं तव्हांखे मिसाल साईं चयो त इहे तव्हीं बि चओ पिया त जेकॾहिं असां ॿियनि खां इस्तफ़ादो कयो आहे त इहो को ख़राबु ॻाल्हि त कोन्हे, नेवर। आऊं इन ॻाल्हि ते नथो ॻाल्हायां त को असां ॿियनि खां इस्तफ़ादो कयूं ऐं उनखे को ऐब थो सम्झां, पर मुंहिंजो बुनियादी नुक़्तो इहो आहे त असीं पंहिंजे विरसे जी वारसी पाण कयूं था। मिसाल हाणे तव्हां मिसाल ॾिनो उस्ताद आशिक़ अली ख़ान जो। आशिक़ अली ख़ान कहिड़ो बुनियादो पंजाबी माण्हू आहे, पंजाबी बि रियासती पंजाबी आहे, जेको मशरक़ी पंजाब जो आहे, जेको सिंधी ॿोली त लिखण ऐं सम्झण त परे जी ॻाल्हि आहे त उनखे हू तव्हांखे सिंधी रागड़ी थो ॻाए, हू जेकॾहिं सिंधड़ो थो ॻाए ऐं नालो ई ॾिसो सिंधड़ो आहे,
ऐं ॻाए पियो पटियाला पंजाब जो ॻाइण वारो गवैयो, उहो उनजो नालो हिंदड़ो रखी छॾे न। हू त वॾा इहे पिंडत आहिनि, उन्हनि जी मर्ज़ी जंहिंखे जंहिं राग ते जेको नालो लिखनि उहो हर्फ़ आख़िर आहे। जादू लाइ विया जीअ में मुंहिंजूं वधियूं भेनरूं अजड़े यार, जादू लाइ विया जी। तव्हांखे कसम खणी ॿुधायो त तव्हांखे इहो जेको आऊं तव्हांखे ॻाए पियो ॿुधायां हिकिड़े बेसुरी अंदाज़ में, तव्हांखे किथां बि कंहिं ॿी ॿोलीअ जो हिन में शाइबो नज़र अचे थो? नथो नज़र अचे। इहा सिंध जी ख़ुशबू आहे। माना त उस्ताद सिंध जे हुन क्लासिकल हू चाहे हा त भिटाईअ जी हिन काफ़ीअ खे कंहिं ॿिए राग में ॻाए सघे हा, पर हुन ॾिठो त जेको हिन जी ओरिजिनल जेका तर्ज़ आहे सिंध जी जेका मौसीक़ी आहे उनखे ई प्रेज़ेंट कयां। छाकाणि त तव्हां जेको लुटी हे जमालो हो जमालो में ॻाईंदो तव्हांखे कोन वणंदो। त हर माण्हू खे पंहिंजी तहज़ीब, पंहिंजो कल्चर, पंहिंजी मौसीक़ी, पंहिंजी हवाऊं पंहिंजी धरतीअ जूं वणंदियूं आहिनि। त इन करे हुननि खे त रोज़गारु करणो हो, हुननि सिंधड़ो ॻायो जेको असांजो पंहिंजो हो ऐं उहो हरदिल अज़ीज़ थी वियो। ऐं अॻिते थो हलां अञा उस्ताद मंज़ूर अली ख़ान जेको साईं मूंखे थोरी देरि पहिरीं चयो त हीअ जेको कोहियारी आहे, ऐं चवां थो उहा मुमासिलियत बि हुस्न इत्तफ़ाक़ आहे बिलावल ठाठ सां। जेकॾहिं कोहियारी जा के सुर मिलनि पिया या हुनजो उतार चढ़ाव जेकॾहिं मिले पियो त सो वाट। असीं ईअं छो चऊं त इहो राग बिलावल जेको शास्त्रीय राग आहे, ऐं को ॼाणा पंध के छजो मूं निमाणीअ खे नींदाड़े ढोला निमाणीअ खे नींदा। तव्हां किथे बि मूंखे ॿुधायो त हिन में आऊं पियो तव्हांखे ॻाए ॿुधायां, तव्हां ख़ुदि सिंध जा जेकॾहिं माण्हू आहियो तव्हां चओ त हीअ त उहो शास्त्रीय रागनि जे उन्हनि सां पियो हिनजो तसवुरु न, पर हिन मां ख़ुशबू ई सिंध जी पई अचे। ऐं तंबूअ त माची जाम जा खुता की किनारे कामोद है नूरी जाम तवाची जो किस्सो आहे। असीं छो चऊं त इहो कामोद जेको आहे उहो शास्त्रीय राग मां निकितो आहे। असां छो न चऊं त इहो असांजो पंहिंजो इंडिजीनियस आहे, त जेको असांजी नूरी आहे, जो जेको दर्द आहे, जेको फ़िराक आहे, खुता कीजर किनारे, जेको दर्द आहे, जेको पैथोस आहे, उहो त असांजो पंहिंजो कामोद, हीउ कामोद बि असांजो पंहिंजो आहे। हाणे ॿुधो त हीअ जेको असांजी जेका सिंध आहे उन में 2 बुनियादी इंस्टीट्यूशन्स आहिनि। ऐं हिकिड़े गवई जो मिसाल बि ॾींदुसि, साईं बि ॿुधंदो, साईं बि ॿुधंदो, साईं बि ॿुधंदा। असां वटि मौसीक़े जा 2 ज़बरदस्त इंस्टीट्यूशन आहे। क्लासिकल हवाले सां असांजी शाह लतीफ़ आहे, जंहिं असांखे सिंध जे क्लासिकल खे इहे जेकी शुद्ध रागड़ियूं शास्त्रीय ऐं चवां थो असांजी पंहिंजे सिंध जूं आहिनि। जीअं डॉक्टर बलोच बि चए थो त राणो आनंदी या कंहिं ॿिए राग सां मिले थो त सो वटि भले मिले। हू चवनि था त इहो फलाणे राग मां शास्त्रीय राग मां आहे, असीं चऊं था न असांजो राणो पंहिंजो आहे, राणो असांजी मिज़ाज जो आहे न, असांजी काकमल असांजी मूमल जे मिज़ाज जो आहे। इवन तव्हां जेकॾहिं पूरिया जेको ॿुधंदो जंहिंमें सुहिणी ॻाई थी वञे हली, जंहिं भिटाई जी दुआ बि सुहिणीअ में थिए थी, त मूं इख़्तिसार सां थो ॿुधायां त 2 इंस्टीट्यूशन आहिनि सिंध जे मौसीक़े जी रवायत जा। यादि रखो 2 इंस्टीट्यूशन आहिनि। हिकिड़ो त ख़ुदि भिटाई जी दरगाह आहे, 250 साल 400 साल अॻु में जेका आहे उहा हलंदड़ आहे। उनखां पहिरीं समा आहे, यानी कन ते रखी ॻाइणु जेको सुरवर्दी तरीक़ो आहे, या असांजे बुल्ली शाह करीम वारे वटि आहे, या मखदूम साईं नूर रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जो आहे। इहो समा आहे, पर असल में इहो बि राग आहे। इहा बि असांजी हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे, पर शाह लतीफ़ उनखे तार सां मिलायो आहे। तंबूरो पंहिंजो तंबूरो ईजाद कयो आहे, तन तस्बी मन मणियो। तव्हांखे ख़बर आहे त लोहारीअ वारे वटि जॾहिं मिलणु वियो आहे साईं लोहारी शरीफ़ में, जॾहिं साईं मोहम्मद ज़मान सुल्तान मिलण में आया आहिनि, त हू मज़हबी क़िस्म जा माण्हू हुआ। उन्हनि चयो त साहिब शरीयत हुया, मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी साहिब साहिब शरीयत हुया। उन्हनि शाह खे चयो त इहो बाबा तंबूरो ॿाहिरि उछल, न त असीं तोसां कोन ॻाल्हाईंदासीं, तोखे हुजरे में पेर रखण जी असीं जाइ न ॾींदासीं, तूं इहो भंज साड़ टोड़। उन खां पोइ हुन चयो न बाबा आऊं मीरासी आहियां, ऐं भिटाईअ पंहिंजे कलवनि ताईं मीरासी हुजण ते फ़ख़ुरु कयो आहे, ऐं हुनखे खणी ऐं वापसि अची वियो आहे। त हिकिड़ो त इंस्टीट्यूशन आहे जेको भिटाईअ तंबूरे जी तार सां अॻिते वधायो आहे, ऐं ॿियो इंस्टीट्यूशन जेको उन खां पोइ आहे उहो असांजो सदारंगीन इंस्टीट्यूशन आहे, जेको रखियल शाह खां वठी ॿुढल फ़क़ीर ऐं मिस्री शाह इमाम जे दरगाह ताईं असांखे इहो सिलसिलो थो मिले। सदारंगी छा आहे? चपड़ी यकतारे ते जेका सिंधी काफ़ी गायकी आहे, जंहिंमें प्रभाती आहे, मांझ आहे, लोड़ाऊ आहे, कोहियारी आहे, इहो ॿियो पावरफुल असांजो म्यूज़िक जो इंस्टीट्यूशन इहो आहे।
ऐं साईं मूंखे बहाउद्दीन इन जी गवाही ॾींदा त असांजी सिंध में ग्वालियर घराणे जो सदारंगी गायकी जो ज़बरदस्त माहिर जेको आहे हूअ सदारंगी गायकी आहे जेका दरगाह ते हले पई। सदारंगी गायकी में तव्हां भैरवीअ खां कोयारीअ खां प्रभातीअ ताईं सभु ॻाईंदा पिया अचो। इहे सभु रंग उन्हनि वटि हुया। ऐं असांजो जेको फिदा हुसैन ख़ान आहे उहो बीबे ख़ान जो पुटु आहे ऐं ख़ानसा मुबारक अली ख़ान जो भाइटियो आहे। हीउ ग्वालियर ख़ानदान जा उमेद अली ख़ान ऐं साईं ग़ुलाम रसूल ख़ान, सेंधो ख़ान, प्यारो ख़ान, हीअ सभु ग्वालियर घराणे जा वॾा चश्मो चिराग आहिनि। ऐं जिन जो गुनी तरीन माण्हू जेको आहे उहो फिदा हुसैन ख़ान आहे। फिदा हुसैन ख़ान छा थो करे? फिदा हुसैन सिंध जी दरगाह दरगाह फिरी 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 हुनजे पेट में हिकिड़ो वॾो समुंड आहे सदारंगी गायकीअ जो। ऐं हुन बिलाख़िर हुन क्लासिकल ॻाइण खे पसंदि कोन कयो। हुन चयो सिंध जो असुलु विरसो सदारंगी आहे, त छुटन शाह जी दरगाह हुजे, उमेद अली शाह जी दरगाह हुजे, जिते बि हुजे उहा उनखे जीआरियो। त आउं सम्झां थो त शाह लतीफ़ जो इंस्टीट्यूशन, सदारंगी इंस्टीट्यूशन असांजे सिंध जा बुनियादी तौर ते वॾा इंस्टीट्यूशन आहिनि ऐं असांखे उन्हनि ते फ़ख़्रु आहे। सावण वरी बि असांजी ॻाल्हि कयूं था पिया न, जेको लोक गायकी आहे उहा तव्हां प्रैक्टिशनर बि आहियो, असीं न ॻाल्हियुनि वारा हवाली आहियूं न, तव्हां त प्रैक्टिस बि कयो था। लोक गायकी जेकी आहे उहा जेको जंहिंखे शुद्ध राग चओ था न, उन में केतिरी मददगार थिए थी, कुझु उन रिवायत जे हवाले सां ॿुधाईंदो, छाकाणि त राजस्थान सॼो लोक गायकीअ मां अचे थो, पोइ हिन पासे वञे थो। शुद्ध में सही इहो आहे त जेके बि राग हूंदा आहिनि शुद्ध ई हूंदा आहिनि। उन्हनि मां पोइ हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु हूंदो आहे, पंहिंजो शौक़ु हूंदो आहे। या कंहिंखे माण्हू कपिड़े जी दुकान ते चढ़ियो त हुनखे को ॻाढ़ो कलर पसंदि अचे या अछो कलर पसंदि अचे, त म्यूज़िक जा बि ईअं हिकिड़ो हिसाबु आहे। कंहिंखे क्लासिकल वणे थो त उहो क्लासिकल जो रियाज़ थो करे, या कंहिंखे गज़ल वणे थो त उहो गज़ल जो रियाज़ थो करे। पोइ उन में जेके आहिनि 12 सुरनि जो खेल हूंदो आहे, या उन 12 सुरनि में जेकॾहिं को सुठो सुर लॻी वियो त शुद्ध में जेको उहो हणी आयो त उहो माना कननि खे सुठो लॻे त उहो बहितर माना वधीक साथ थो ॾिए। महिरबानी सावण, महिरबानी साईं नसीर मिर्ज़ा साहिबु, साईं पीर बहाउद्दीन साहिबु। असल में ही माहौल अहिड़ो थी वियो त तव्हां कंहिं बुखे खे ॿुधाइजे त मानी ज़बरदस्त हूंदी आहे, मिठी आहे, गे आहे, पुलाव आहे, ऐं पोइ हुनखे मानी न खाराइजे। राग जी तयारी लॻी पई आहे ऐं असीं ॿिया तव्हांखे राग बाबति ॻाल्हियूं ॿुधायूं, तंहिं करे तव्हांजा सुवाल नथा वठूं, मुख़्तसर कयूं था जीअं तव्हां राग ॿुधी सघो।